कोटड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर हसनैन सुमरो मौजूब में ग़ालिब मलकानी ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख कोटड़ी पारां सिंध जे बहितरीन लेखक शाइर सुघड़ सूफ़ी रागी उस्ताद कादिर बख्श कलंदर मेमण जी यादि में मेड़ाको बहितरीन शाइर अदीब प्रोफेसर फिदा कलराणी जे सदारत में थियो। मेहमान ख़ास नूर हुसैन नूर कल्होड़ो, प्रोफेसर खलीलुल्लाह मेमण, प्रोफेसर ज़ाकिर हुसैन मेमण, काज़ी बदरुद्दीन अल्ताफ़ मलकानी, अब्दुल सत्तार भुट्टो, गफ़ार जमाली ऐं ज़ुकार अली हाला मेहमाननि में शामिल हुआ। शुरूआत शाह साईं जी वाई सां कई वई। शंग नवाज़, उम्मीद अली खोसो, आबिद हुसैन खोसो, उस्ताद वली मोहम्मद ख़ासकली बहितरीन धुनूं वॼाए वाह वाह कराए छॾी। अल्ताफ़ मलकानी लतीफ़ याद जे सिलसिले हेठि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी माना ऐं तशरीह सां ॿुधाई। मुक़ररनि चयो त कादिर बख्श कलंदर हिकु इदारो हो, हिन सॼी उमिरि इल्मु अदब लाइ वक़्फ़ करे छॾी आहे ऐं मेमण महिला स्कूल जो बुनियादु विधो। प्रोफेसर खलीलुल्लाह मेमण चयो त खलील मेमण पंहिंजो मक़ालो पढ़ंदे चयो त साईं कादिर बख्श कलंदर मेमण घण तरफ़ी शख़्सियत हुई। अॼु बि संदसि सवें शागिर्द वॾी मंज़िलुनि ते पहुतल आहिनि। शाइरनि में साबिर सैदपुरी, रोशन ॾीपर, अख़्तियार ग़ौरी, इक़रार मधोज, लोंग मल्हा पंहिंजी नक़ुर शाइरी पेश कई। सुघड़नि में काज़ी बदरुद्दीन, अली गुल रिंद ऐं मोहम्मद सुलेमान जुड़े जो ॾूर बेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी। फ़नकारनि में मज़हर अली चांडियो, प्यार अली प्यार, अली अकबर ख़ासकली ऐं उस्ताद नियाज़ ख़ासकली सुफ़ियाना कलाम ॿुधाए वाह वाह कराए छॾी। जॾहिं त महफ़िल में मोहम्मद याक़ूब अबड़ो, मुख़्तियार अली लुंड, अब्दुल जब्बार भुट्टो, मुख़्तियार अहमद लगारी, बशीर अहमद जोयो, मोहम्मद रमज़ान जमाली, इशफ़ाक़ जानवरी, अब्दुल जब्बार भुट्टो, कलीमुल्लाह चांडियो समेत केतिरनि शाइरनि अदीबनि शिरकत कई। बज़्म ग़ालिब मलकानी ऐं सॻा तरफ़ां मुतालबो कयो वियो त गवर्नमेंट एलिमेंट्री मेमण मोहल्ला स्कूल सीता रोड खे साईं कादिर बख्श कलंदर जे मेमण नाले सां मंसूब कयो वञे। कार्रवाई सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार अली हालार हलाई।